नसीब फरमाया। बिरादर मोहतरम भाऊ शफीक अहमद जे न्याणी अल्लाह तबारक व तआला जो कुरान मजीद पूरो कयो, उन खुशी में अज ही प्रोग्राम है। सब खां पहिरियों मां उन भाव जे उन न्याणीअ जे लाइ दुआ थो कयां त अल्लाह ताला इन न्याणीअ खे सालिह बणाए, अल्लाह ताला खेसि कुरान पाक सां अॻिते बि निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां बिरादर मोहतरम भाऊ शफीक अहमद साहब के मुबारकबाद तो चवां, उन सां गॾु पंहिंजे पुराने साथी बिरादर मोहतरम गुलाम अकबर साहब के भी मुबारकबाद चवां तो, जंहिंजे नस्ल में सच इहो आहे अॻ में पुराणो दौर सभु कंहिंजे आॾो गुज़रियो, वॾड़ा भी कुरान पाक सही कोन पढ़ंदा, के कुराड़ियूं मायूं वीचारियूं पढ़ाईंदियूं उहे भी सही न। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह अॼुकल्ह कुरान पाक के तमाम बेहतरीन अंदाज में असांजा कुर्रा हज़रात पढ़ाइनि था। अल्लाह को दुआ है त अल्लाह ताला चल सभिनी जे बच्चन के कुरान मजीद पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुरान पाक अल्लाह जो कलाम आ, अल्लाह जे कलाम सां जंहिं नींह निभायो उहो माण्हू खटी वियो। कुछ वक्त अॻ में असांजे सिंध धरती जो बेहतरीन वॾो आलिम सुहारो कराची जो हजरत मौलाना मुफ्ती ज़रवली खान, पुट तव्हां चुप कयो, ओ नड़ो ओ छोकरा, ज़रवली खान रहमतुल्लाह अलैह, मां उन जी क्लिप ॿुधमि मोबाइल में। वो पंहिंजे शागिर्दनि खे दर्स थो ॾे, उन में ॻाल्हि थो करे त मां ॾिठुमि त फौत थी वियो आहे। फौत थियण खां बाद में मूंखे क़बर में दाख़िल कयो वियो। अञा क़बर में मिटनि माइटनि पूरे करे उहे वापसि थिया, मां दफ़न थियुमि त क़बर में हिकिड़ो माण्हू टपी आयो, ॾाढो हसीन सुहिणो सिबतो। अञा उहो अचे मुंहिंजे मथां, मां उन ॾे निहारियो, मुंहिंजे मथां बीठो त कढ वरी ॿियो टपी आयो, ॿियो टपी आयो, उहो वरी इन खां वधीक हसीन हुयो। जेको पहिरियों टपी आयो क़बर में, उन खे ॿिए चयो त तूं मौलाना जे क़दमनि ॾांहुं बि पेरनि ॾांहुं। मौलाना पंहिंजे शागिर्दनि खे दर्स में इहा ॻाल्हि ॾसे थो। पोइ चई त उहो मुंहिंजे पेरनि खां वञी बीठो, पाण मुंहिंजे मथनि ॾांहुं बीठो। अञा ईअं बीठा मस त वरी ॿिया क़बर में दाख़िल थिया। पोइ जेको मुंहिंजे मथनि खां बीठो, उन हुननि खां का शइ वठी करे मौलाना हीअं सही थो करे, माना ईअं सही करे हुननि खे चई तव्हां वापसि थियो। उहे वापसि थी विया, बाक़ी 2 क़बर में बीठा रहिया, हिकिड़ो मुंहिंजे मथनि खां बीठो, हिकिड़ो पेरनि खां। हाणे मथनि वारे मूंसां ॻाल्हायो, हे मौलाना पंहिंजे शागिर्दनि खे दर्स में ॻाल्हि थो ॿुधाए। मथनि वारे मूंखां पुछो त मौलाना मूंखे सुञाणे थो? मां चयोमांसि त मां नथो सुञाणा। उहो हुनखे पेरनि वारे जे लाइ चई इनखे सुञाणे थो? मां चयोमांसि मां नथो सुञाणा। चई इहो तुंहिंजी सुबुह जी निमाज़ आहे। पेरनि खां जेको हसीन माण्हू बीठो, चई इहो तुंहिंजी सुबुह जी निमाज़ आहे। अॼु ॾींहं ताईं तो सुबुह जी निमाज़ खे कॾहिं बि न छॾियो। अल्लाह ताला उन निमाज़ खे सुहिणी सूरत ॾेई तो ॾे इन क़बर में आंदो आहे, तां त तोखे कंहिं शइ जो ख़ौफ़ न थिए। चए मूंखे सुञाणे थो? मां चयोमांसि न। चए मां अल्लाह जो क़ुरान पाक आहियां, मौलाना तो दुनिया ताईं मूंखे पहुचायो, अॼु अल्लाह ताला मूंखे हीअ सुहिणी सूरत ॾेई तो जे आॾो आंदो आहे। पोइ मौलाना बसि चए थो त दरी खुली, वाह। पोइ मौलाना कंधु बि झूटे थो। सच इहो आहे, ज़िंदगी चंद ॾींहं आहे, ख़बर नाहे कॾहिं पूरी थिए, पर जिन जी ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे अहकामनि सां क़ुरान पाक सां जुड़ियल आहे, इहो माण्हू रायगान नाहे। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला असांजे हयातीअ खे बि पंहिंजे फज़ल ऐं करम सां, अल्लाह से ईमान जी सलामती सां, क़ुरान पाक सां, रोज़े निमाज़ सां जुड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼु जेतिरी मूंखे ख़ुशी थी त बिरादर मोहतरम भाऊ शफीक पंहिंजे न्याणीअ जे क़ुरान पाक पढ़ण जे मौक़े ते ही प्रोग्राम रखियो, ओतिरो ई वरी मूंखे हिकिड़ो ॿियो ॾुख पहुतो, अञा बि ॾुख वधीक। उहो असांजे सिंध धरतीअ जी हिकिड़ी अज़ीम हस्ती हज़रत मौलाना अब्दुल क़य्यूम, जंहिंखे दुनिया जोहर बिरोहीअ जे नाले सां सुञाणे पई, उन जो अॼु राति इंतकाल थी वियो। अल्लाह खे प्यारो थी वियो, ॾाढो मूंसां प्यारु कंदड़ हुयो, ॾाढो साले इंसान हो, ॾाढो अदीब हुयो, ॾाढो अख़लाक वारो। मां अल्लाह ताला खां उन जे लाइ बि दुआ थो कयां त अल्लाह ताला उन जी मग़फ़िरत फरमाए, ऐं नंढड़ी अदीअ जे लाइ दुआ थो कयां त अल्लाह ताला उनखे वधीक क़ुरान मजीद सां अञा निस्बत जोड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए।
अॼु मुंहिंजे दिलि में बि इहा ई ॻाल्हि आई त छो न त मां शुरूआती उन मौलाना जोहर बिरोही जे नाले सां कयां। मूंखे पाण ॿुधाई त मां हज़रत साईं ॿेर वारनि वटि वयुमि, ॿिया माण्हू बि हुया। पोइ जब मुलाक़ात थी, साईं जन सभिनी खां नालो बि पुछनि पिया, हाल अहवाल बि पुछनि पिया। पोइ जेॾी महिल मुंहिंजो भई वारो आयो त मां पंहिंजो नालो ॿुधायुमि त मुंहिंजो नालो साईं अब्दुल क़यूम बिरोही आहे। साईं जन ख़ुशि ख़ैराफ़ियत कई, पर वधीक ॼण थोरो तवजो मूं ॾे न थियो। मां सम्झुमि त शायदि साईं जन मूंखे न सुञातो। पोइ मौलाना ॿुधायो त मां थोरो अॻिते थी करे साईं जन खे अर्ज़ु कयुमि त साईं मूंखे जोहर बिरोही बि चवंदा आहिनि। मुंहिंजो जोहर बिरोही करणु त साईं जन मूं ॾे निहारियो त पुटु जोहर तव्हां आहियो? मां अर्ज़ु कयुमि त हा साईं मां आहियां। पोइ साईं जन फरमायो त पुटु असां तव्हांखे ॿुधंदा आहियूं। मुंहिंजे नालो खणी करे साईं फरमायो त इमदादुल्ला जे आवाज़ में मां तव्हांजा शेर घणा ॿुधंदो आहियां। अॼु मुंहिंजे आॾो बि किताब मौलाना जोहर बिरोही जो पियो आहे। बिरादर मोहतरम भाऊ गुलदार बि कुझु शेर ॾिना आहिनि। बहरहाल शुरूआत मां मौलाना जोहर बिरोही जे शेर सां कयां थो। अल्लाह खां दुआ बि कयां थो त अल्लाह ताला उनजे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। अॼु असां में उहो नाहे, असां खां विछोड़ो करे वियो। उन जा ॿोल मौजूदु आहिनि। खोड़ चयाई, हिकिड़ो चई त तूं लहज़े में हिकु झूटे खे तूफ़ान करें त करे थो सघे, अल्लाह मिठा हिकु कतरे खे इंसान करें त करे थो सघे। कंहिं जाइ ते ॿोलियईं त विसारिया न विसरनि हरम जा मुनारा। कंहिं जाइ ते चई त मुस्तफ़ा ना पिन्हने ना उस्तना दारू वरे, चार कुंडा दाढ गारा फुल ना खुशबू वरे। कंहिं जाइ ते चई त ख़तम नुबूवत ओ ना ज़ीहा ज़ेब ना सरवर पाबो, कलमा हणे ना शहदा बारे रहमत पाबो। इहो मौलाना जोहर बिरोही। पर अॼु मां उनजे शेर खे शुरूआत कयां थो इन हवाले सां, तूं लहज़े में हिकु झूटे खे तूफ़ान करें त करे थो सघे।